सिक्योरिटी फोर्स ॾखण वज़ीरिस्तान में ऑपरेशन कयो आहे। ISPR जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान भारतीय प्रॉक्सी फितुल ख़वारिज जा 7 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। सिक्योरिटी फोर्सिस ॿिनि मुख़्तलिफ़ कार्रवाइनि में 7 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR जो चवणु आहे त मीर अली में ख़ारिजियुनि जी मौजूदगी जे ॻुझे इतला ते ऑपरेशन कयो वियो। सिक्योरिटी फोर्सिस ख़ारिजियुनि जे ठिकाणनि खे असराइते तरीक़े सां निशानो बणायो। ISPR जो चवणु आहे त मीर अली में फायरिंग ॾे वठि दौरान 6 दहशतगर्द मारिजी विया। इस्पिनवाम में कार्रवाई दौरान एक ख़ारिजी दहशतगर्द मारिजी वियो। मारिजी वियल ख़ारिजी दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ शेयर करण बैन नाज़रीन, सिक्योरिटी फोर्सिस पारां ॾखण वज़ीरिस्तान में ऑपरेशन कयो वियो। ISPR मूजिबि ऑपरेशन दौरान भारतीय प्रॉक्सी फितुल ख़वारिज जा 7 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी फोर्सिस जे ॿिनि मुख़्तलिफ़ कार्रवाइनि में 7 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। मीर अली में ख़ारिजियुनि जी मौजूदगी जे ॻुझे इतला ते ऑपरेशन कयो वियो।